नाज़रीन, अहम ख़बर अवां खे ॿुधाईंदा हलूं त सेनेट चेयरमैन जी चूंड दौरान प्रिज़ाइडिंग ऑफिसर तौरु ज़िम्मेवारी निभाईंदड़ फंक्शनल लीग जे सेनेटर सैयद मुज़फ़र हुसैन शाह ख़िलाफ़ इंतकामी कार्रवायूं शुरू थी वयूं आहिनि। सेनेट चेयरमैन जी चूंडनि में 7 वोट ख़ारिज करण सबबि उमरकोट सां तालुक़ रखंदड़ फंक्शनल लीग सेनेटर सैयद मुज़फ़र हुसैन शाह ख़िलाफ़ इंतकामी कार्रवायूं शुरू कयूं वयूं आहिनि। सैयद मुज़फ़र हुसैन शाह जे वाटर कोर्सनि में हथ चुरांद करे पाणी बंदि कयो वियो आहे। जीडीए जे अॻवान नईम रहमान तस्दीक कंदे मुज़फ़र हुसैन शाह ख़िलाफ़ इंतकामी कार्रवाईनि जी मज़म्मत कई आहे। नाज़रीन, अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अवां खे अपडेट कंदा हलूं त सेनेट चेयरमैन जी चूंड दौरान प्रिज़ाइडिंग ऑफिसर तौरु ज़िम्मेवारी निभाईंदड़ फंक्शनल लीग जे सेनेटर मुज़फ़र हुसैन शाह ख़िलाफ़ इंतकामी कार्रवायूं शुरू थी वयूं आहिनि। सेनेट चेयरमैन जी चूंडनि में 7 वोट ख़ारिज करण सबबि उमरकोट सां तालुक़ रखंदड़ फंक्शनल लीग सेनेटर सैयद मुज़फ़र हुसैन शाह ख़िलाफ़ इंतकामी कार्रवायूं शुरू कयूं वयूं आहिनि। सैयद मुज़फ़र हुसैन शाह जे वाटर कोर्सनि में हथ चुरांद करे पाणी बंदि कयो वियो आहे। जीडीए जे अॻवान नईम रहमान तस्दीक कंदे मुज़फ़र हुसैन शाह ख़िलाफ़ इंतकामी कार्रवाईनि जी मज़म्मत कई आहे।